अहम ख़बर है वहाँ की अपडेट का नालो तो दादू में फर्स्ट सिविल जज मोहम्मद अशरफ डहराज सिविल अस्पताल ते छापो हयो आहे। अदालती छापे दौरान 18 डॉक्टर डॉक्टराणियों ऐं अमले जा 5 मुलाज़िम गैर हाज़िर हुआ। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। दादू मां जिते फर्स्ट सिविल जज मोहम्मद अशरफ डहराज पारां सिविल अस्पताल ते छापो हयो वियो आहे, जॾहिं त अदालती छापे दौरान 18 डॉक्टर डॉक्टराणियूं ऐं अमले जा 5 मुलाज़िम गैर हाज़िर हुआ। जज पारां कावड़ जो इज़हार कयो वियो, जॾहिं त गायनी वार्ड में का बि डॉक्टराणी ड्यूटीअ ते मौजूदु न हुई। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां तारिक लिगारी खां। जी तारिक, छा तफ़सील आहिनि? दादू में फर्स्ट सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट मोहम्मद अशरफ डहराज पारां सिविल अस्पताल दादू में ओचितो छापो हयो वियो। सिविल अस्पताल दादू में सिविल जज जे छापे दौरान केतिरा ई डॉक्टर जेके आहिनि उहे ड्यूटी तां गैरहाज़िर हुया। सिविल जज पारां सिविल अस्पताल जो हाज़िरी जो रजिस्टर तहवील में वरितो वियो, जंहिंजी चकास खां पोइ ख़बर पई त 18 डॉक्टर ऐं डॉक्टराणियूं जॾहिं त अमले जा 5 मुलाज़िम जेके आहिनि उहे पिणु गैरहाज़िर हुया। सिविल जज पारां सिविल अस्पताल जे सो डायलिसिस वार्ड जो दौरो कयो वियो, जिते 4 मशीननि मां 3 मशीनूं ख़राबु पियल जॾहिं त हिकिड़ी हलंदड़ हुई, जंहिं ते जज पारां सख़्तु कावड़ जो इज़हार कयो वियो। जॾहिं त पथरी कढण लाइ लेज़र ज़रिए पथरी कढण लाइ जदीद जेका मशीन आहे लिथोट्रिप्सी, उहा पिणु जेको आहे सो 10 सालनि खां हिकु कमरे में बंदि पियल हुजण जो इंकशाफ थियो, जंहिं ते पिणु जेको आहे सो सिविल जज पारां अस्पताल अमले खां पुछाणो कयो वियो। दादू सिविल अस्पताल में MS जेको आहे उहो अॼु नओं मुक़ररु थियो आहे, पीर गुलाम हुसैन, उहो पिणु मौजूदु न हुयो। जॾहिं त इंचार्ज जेको सिविल सर्जन हुयो डॉक्टर सिकंदर खोसो, उहो जेको आहे सो ऑपरेशन थिएटर में हुअण सबबु उते मौजूदु हो। सिविल जज पारां जेको मस्ट्रोल आहे उन्हनि जूं फोटो कापियूं पिणु जेको आहे सो अस्पताल अमले खां वरितियूं वियूं। स्टोर ते जेको आहे सो छिते कुते जी वैक्सीन जी मौजूदगी। तारिक, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।